अस्सलाम वालेकुम नाज़रीन, फास्ट न्यूज़ सां गॾु मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं। खानपुर महर लग ॻोठ गाही खान मलिक जे रवाज़न अब्दुल रज़ाक मलिक, बिलावल मलिक, हुसैन बख्श मलिक ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में तालका प्रेस क्लब खानपुर महर पहुची हमलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तारनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवण त हिकु ॾींहुं अॻु बिरादरीअ जो चङो मुड़ुस अब्दुल रज़ाक मलिक पंहिंजे ॿनी ते बीठल हो त तयारबंद जवाबदार अब्दुल शकूर, महबूब अली, इल्ताफ़ ऐं शाहिद मलिक हथियारनि जे ज़ोर ते हमलो करे खेसि क़त्ल करण जी कोशिश कई। मुज़ाहिरीन चयो त अहिड़ी फरियाद खणी खानपुर महर थाणे ते वियासीं, पर पुलिस असां खां फरियाद न वरिती ऐं नई जवाबदारनि ख़िलाफ़ का कार्रवाई कई। मलिक बिरादरी जे माण्हुनि वधीक ॿुधायो त पुलिस जवाबदारनि सां बिट बणियल आहे। मुज़ाहिरीन DIG सखर, SSP घोटकी ऐं ॿियनि वसवरनि खां मुतालबो कयो त फौरी तौर ते चङे मुड़ुस अब्दुल रज़ाक मलिक मथां हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। ऐं ख़बर शामिल कंदासीं कादरपुर मां त कादरपुर में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो। कुते हिकु ॿार खे ॾाढे अस्पताल पहुचाए छॾियो। अस्पताल मां वैक्सीन न मिलण करे मुतासिरनि जो एहतिजाज। कादरपुर जे भुट्टा पाड़े जे इलाक़े में रोलू ऐं छितनि कुतनि जो आज़ार वधी वियो। 12 सालनि जे अब्दुल कदीर भुट्टो खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो, जन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। कादरपुर अस्पताल इंतजामिया कुते वारे वैक्सीन न हुजण जो जवाब ॼाणाए मरीज़ खे वापसि मोटाए छॾियो। मुतासिर जे वारसनि पारां ख़ानगी स्टोर तां वैक्सीन ख़रीद करे ॿार खे लॻाई। मुतासिर जे वारसनि पारां हुकूमत खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। ऐं ख़बर शामिल कंदासीं मटियारी में त मटियारी लॻ से खाट में मटियारीअ जी बागड़ी बिरादरीअ पारां जश्न आज़ादीअ जी ख़ुशीअ में आल सिंध क्रिकेट टूर्नामेंट लॻाई वई, जंहिंमें पूरे सिंध मां 8 टीमनि हिसो वरितो। फाइनल मटियारी जी टीम पंहिंजे नाले करे वरितो। मटियारी भरिसां सिखाट में सिंधु दरिया किनारे मटियारी जे बागड़ी बिरादरीअ जे नौजवाननि राजा राम बागड़ी, वैसाखी मल बागड़ी, सीताराम बागड़ी ऐं टेल बागड़ीअ जी निगरानी हेठि जश्न आज़ादी जे हवाले सां सेठ मगल मगरासी जे नाले सां मनसूब हिकु ॾींहं ते मुश्तमिल हिकु बहितरीन आल सिंध क्रिकेट टूर्नामेंट लॻाई वई, जंहिंमें लाड़काणो, कराची, काज़ीबाद, हैदराबाद, कंबर, होसली, मटियारी समेत टोटल 8 टीमनि हिसो वरितो। टूर्नामेंट जे इफ्ताह वक़्तु पाकिस्तान जो तरानो हलायो वियो ऐं पूरे ग्राउंड में पाकिस्तानी परचम लहराया विया। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे टूर्नामेंट जा ऑर्गेनाइज़र राजा राम बागड़ी चयो त असीं बागड़ी बिरादरी जा माण्हू पाकिस्तान सां मोहबत करण वारा आहियूं। असांजो मरण जीअण पाकिस्तान सां आहे। असीं अॼोके ॾियारे जे तमामु घणो ख़ुशि आहियूं जो 14 अगस्त ते असांजो प्यारो पाकिस्तान आज़ाद थियो। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।